अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं यासिर सनानी व्यूअर्स ता सब कुछ लोग ठीक होंदो लगी पे अरे सो सामू तमाम घणो पियो आहे तव्हां ॾिसो हींअर सीज़न में लगी पिया पर पोइ बि कढनि कोन था। तव्हां ॾिसो केतिरो अन पियो आहे। ऐं असां अॼु वञूं पिया केरनि सां पंहिंजो सकण पिया वञूं। ऐं कणिक जो टाइम आहे। तव्हां ॾिसो हींअर कची लगी पई आहे। केतिरो केतिरी बोरियूं असर में कोन थी अचे। ॾिसो ही कणिक तमामु भली आहे माशाअल्लाह। असां पहुची विया आहियूं बाईपास सकरंट। ऑफिस में मोटरवे ऑफिस कॉलेज ऑफिस रिसर्च सकरण ऑफिस सर्च हाई स्कूल सकरण है। बैंक या अलाइड बैंक मदीना मस्जिद सकरंट। सीबी बैंक कौमी बचत ॾिसो तव्हां दुकान असां अॼु कमु वरितो आहे। हींअर सीज़न आहे कमनि जी कणिक जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाउ छा हाल आहे? ज़ोर आहियो? भाउ असांखे ड्रम खपे अन वारो। मिली वेंदो बिल्कुलु। ॾिसो अच्छा उहो ॾेखारियो अचो तव्हां पंहिंजो दुकान बि ॾेखारियो। छा छा तव्हां शयूं आहिनि? हीअ घणे जो आहे भाउ? हीअ ड्रम मणनि वारो आहे। अच्छा अच्छा 10 बोरिन जो आहे। 10 मण जो। ठीकु आहे। अच्छा जी जी। ही 20 मण जो आहे। जी जी 8 बोरिन जो आहे। अच्छा माशाल्लाह। ही 30 मण जो आहे। 12 बोरिन जो आहे। अच्छा ॿियो ॾेखारियो हिन खां तव्हां। वॾी गुंजी खपे तव्हांखे? जी जी 40 मण जी आहे। जी जी हा 16 बोरिन जी आहे। अच्छा अच्छा 20 बोरी जी खपे 50 मण जी मिली वेंदी। अच्छा अच्छा पोइ हिन जो रेट वेट छा ॿुधाईंदो असांखे? रेट साईं तव्हांखे जेका 25 मण जी गुंजी आहे तव्हांखे 11.5 जी पवंदी। जी जी 1 नंबर शइ आहे थोरी चादर जी आहे। जी जी हा हिन में जेका तव्हांखे 30 मण जी खपे 12.5 जी पवंदी। अच्छा अच्छा 40 मण जी खपे त 16,000 जी आहे। अच्छा सही माशाल्लाह। 50 मण जी खपे त 18,000 जी आहे। जी जी बिल्कुलु ईअं रेट आहे। इहो हिसाबु किताबु आहे। अच्छा पोइ हीअ पेटियुनि जो हिसाब तव्हां छा आहे? पेटियुनि जो हिसाबु असां किताबु आहे। हीअ प्रिंट वारी चादर आहे। जी जी 10,500 जी आहे। जी जी हीअ रंगीन चादर आहे 9,500 जी आहे। जी जी हिन में थोरी अञा दरमियानी खपे त हीअ पई आहे 8,000 रुपए जी आहे। सही 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 हाँ जी अदा ही पेटियूं अथव। जी हिन में अलॻि अलॻि वैरायटी अलॻि अलॻि डिज़ाइन अलॻि अलॻि क्वालिटी आहे। अच्छा हिन जा रेट बि अलॻि अलॻि आहिनि हा बिल्कुलु रेट बि अलॻि अलॻि आहिनि। अच्छा अच्छा माशाल्लाह। पोइ हीअ तव्हांजो दुकानु कहिड़े नाले सां आहे? असांजो दुकानु आहे झूलेलाल जे नाले सां। अच्छा काज़ी अहमद रोड ते मशहूरु दुकानु आहे। जी जी
अच्छा हिन पासे फर्नीचर जी जी अच्छा हीअ तव्हां पोइ कहिड़े कहिड़े हिसाब सां ॾींदा आहियो हिन जा अलॻि अलॻि रेट आहिनि कीअं अलमारी जो रेट 10,000 रुपए जा कीअं अलमारी रेट 12,000 रुपए जी आहे जी जी अलमारी 8,000 रुपए जी आहे अच्छा असां माशा वटि मुख़्तलिफ़ शयूं आहिनि पोइ हिन जा मुख़्तलिफ़ रेट आहिनि जी हा ॿियो हेॾा फर्नीचर जो हिसाब किताब आहे जी जी अच्छा लाइट न आहे हाँ। चलो खैर आहे को मसइलो न आहे लाइट न आहे जी जी पोइ तव्हां पंहिंजे कस्टमरनि खे कीअं ॾींदो असांजे थ्रू ॾींदव रियायत सां ॾींदव या हा बिल्कुलु तव्हांजे थ्रू ॾींदासीं असांजी दुकान जो कार्ड आहे इहो त कार्ड तव्हांखे ॾियूं था हीउ ॾिसो कार्ड असांजी दुकान जो कार्ड तव्हांजो अच्छा ठीकु आहे माशाल्लाह हीउ तव्हां रखी छॾियो कार्ड जी जी सही जंहिंखे बि राब्तो करिणो हुजे कार्ड ते नंबर लिखियलु आहे जी जी ऐं असांजो दुकान जो बोर्ड लॻल आहे तव्हां तस्वीर करे सघो था इन ते असांजा नंबर लिखियलु आहिनि जी भैया तस्वीर कढी ॾींदा पोइ असांखे रियायत सां ॾिजो ऐं पंहिंजे तव्हांजा जेके कस्टमर जेके ईंदा जी जी असांजे थ्रू बिल्कुलु। पोइ उन्हनि सां बि रियायत कजो बिल्कुलु जी जी अल्लाह हाफ़िज़ अरे 500 ग्राम से ऊपर है ये 500 ग्राम से कम होगा या ऊपर होगा वो ज़्यादा है नहीं ज़्यादा है कितना हो गया बाकी कमादी ट्रक वने भाई दिल से बरकत बैंक अॼु जी वीडियो असां एंड था कयूं अल्लाह हाफ़िज़।